आगाह कयूं खे कंदकोट वेझो ॻोठ दोस्त मोहम्मद जखराणी में घर अॻियां रांदि खेॾंदे नींगरी फोत थी वई आहे। अपडेट कयूं पिया, नींगरी बख्तावर जो लाश 1 कलाक खां पोइ तलाउ मां कढी अस्पताल पहुचायो वियो। कंदकोट वेझो ॻोठ दोस्त मोहम्मद जखराणी में घर अॻियां रांदि खेॾंदे नींगरी ॿुॾी फोत थी वई आहे। नींगरी बख्तावर जो लाश 1 कलाक खां पोइ खॾ मां कढी अस्पताल पहुचायो वियो। आगाह कयूं पिया, कंदकोट वेझो ॻोठ दोस्त मोहम्मद जखराणी में घर अॻियां रांदि कंदे नींगरी ॿुॾी फोत थी वई आहे। ॿारड़ी बख्तावर जो लाश 1 कलाक खां पोइ तलाउ मां कढी अस्पताल पहुचायो वियो, जॾहिं त नींगरी जो मड़ घर पहुचण ते कोराम अची वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं कंदकोट मां अहमद अली मुगल खां। अहमद अली, छा तफ़सील आहिनि? जी, ॻोठ दोस्त मोहम्मद जखराणी में घर अॻियां रांदि कंदे पाणी जे तलाउ में किरी 3 वरनि जी नींगरी बख्तावर ॿुॾी फोत थी वई। मुसलसल 1 कलाक बाद करण पार्सल लाश कढी अस्पताल मुंतक़िल कई, जिते डॉक्टरनि पारां मौत जी तस्दीक कई पई वई, जॾहिं त नींगरी जो मर्द घर पहुचण ते कोराम अची वियो। जी ठीकु आहे अहमद अली, वॾी महिरबानी अव्हां जी तफ़सील खां आगाह करण लाइ।